पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त जी ॿुधणी कंदड़ सुप्रीम कोर्ट जे 5 रुकनी बेंच में शामिल जस्टिस अमीनुद्दीन पाण ॿुधणी खां माज़रत करे छॾी, जंहिं बाद 5 रुकनी बेंच पाण मुरादो टुटी वई। जस्टिस अमीनुद्दीन बेंच में वेहण खां माज़रत कंदे चयो त गुज़िरियल ॾींहं जे फ़ैसिले खां पोइ केस ॿुधण खां माज़रत करियां थो। वाज़े रहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त ते चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जे 5 रुकनी बेंच गुज़िरियल 3 ॾींहनि खां केस जी ॿुधणी करे रही हुई। बेंच में चीफ जस्टिस उमर अता बंदियाल, जस्टिस एजाज़ुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस अमीनुद्दीन खान ऐं जस्टिस जमाल खान मंदोखेल शामिल हुआ। वाज़े रहे त 27 मार्च ते थियल पहिरीं ॿुधणी ते अदालत वफ़ाक़, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमतुनि ऐं इलेक्शन कमीशन खे नोटिस जारी कंदे 11:30 वॻे ताईं जवाब तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी हुई। ॿुधणी खां पोइ जारी कयल लिखत वारे हुकुम में चयो वियो त तहरीक इंसाफ़ इलेक्शन कमीशन जी चूंड मुलतवी करण वारे फ़ैसिले खे चैलेंज करे छॾियो आहे। PTI मूजिबि इलेक्शन कमीशन वटि चूंड मुलतवी करण जो को क़ानूनी ऐं आइनी इख़्तियार नाहे। लिखत वारे हुकुम में वधीक चयो वियो आहे त आम चूंडुनि जो वक़्त ते ईमानदारी, शफ़ाफ़ ऐं क़ानून मूजिबि थियणु जमहूरियत लाइ ज़रूरी आहे। चूंडुनि में देर करणु शहरियुनि जे बुनियादी आइनी हक़नि खे मुतासिर करण जे बराबरि आहे।